अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग में भलीकार थो कजे। तव्हांखे ख़बर आहे त इंडस डायलॉग सिंध में जेका सियासी सुजाॻी जी मुहिम हले थी पई, उन में पंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो किरदारु अदा करण जे लाइ जोड़ियल हिकिड़ो डिजिटल प्लेटफॉर्म आहे। सो असां वटि इन सिलसिले में मुख़्तलिफ़ माण्हू ईंदा आहिनि ऐं पंहिंजी ॻाल्हि रखंदा आहिनि ऐं जेकॾहिं कंहिंजो कंहिं सियासी पार्टी सां तालुक़ु हूंदो आहे त पंहिंजो मौक़िफ़ रखंदा आहिनि। सो अॼु असां जेको आहे हिकिड़े अहम मौज़ू ते सिंध जे हिकिड़े नामवर माण्हू खे घुरायो आहे, जेको हिकिड़े ई वक़्तु सियासतदान बि आहे, अॻुवाण बि आहे ऐं दानिश्वर बि आहे, लेखक बि आहे। सो इहे क्वालिटीज़ तमामु घटि सिंध में कंहिं माण्हू में आहिनि जेको साईं नवाज़ शाह भाॾाई में आहिनि। सो साईं नवाज़ शाह भाॾाई सां असां सिंध जो जेको मौजूदा सियासी मंज़रनामो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सवाल अची था वञनि, क़ौमी तहरीक सां रिलेटेड या पार्लिमानी सियासत सां रिलेटेड या जेके बि सिंध सां मौजूदा हींअर मसइला आहिनि, उहो असां गुफ़्तगू कंदासीं। उमेद कयूं था हीउ सिलसिलो तव्हांखे पसंदि ईंदो। सो सभ खां पहिरीं असां साईं नवाज़ शाह खे इंडस डायलॉग ते भलीकार करियूं। महिरबानी ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो ऐं इंडस डायलॉग में शरीक थी करे मूंखे ख़ुशी थी आहे। मूं जेसि ताईं इंडस डायलॉग जे प्रोग्रामनि खे वॉच कयो आहे मुसलसल, त तव्हां जूं कोशिशूं ऐं कावशूं यकीननि साराहजोगियूं आहिनि। त पंहिंजे हिन प्लेटफॉर्म तां जंहिं नमूने सां सिंध जो केस वेड़ो पिया, मुख़्तलिफ़ महिमाननि खे माण्हुनि खे घुराए उन्हनि सां मौजूदा जेके सिंध जूं हालतूं आहिनि उन्हनि जो जेको तव्हां तजियो करियो था, ऐं मूंखे ख़ुशी आहे ऐं तव्हांखे एप्रिशिएट कयां थो। वॾी महिरबानी। असांजे लाइ तमामु घणी फ़ख़ुरु जहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां असांजे नंढड़नि शागिर्दनि मंसूर कलवड़िया असां जेको सिलसिलो शुरू कयो उनखे मान ॾिनो आया। सो ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे असां वाज़ी करे आयासीं त सिंध जो जेको समूरो सियासी मंज़रनामो आहे उनखे डिस्कस कंदासीं। तव्हां हिकिड़ी पार्टी जा सीनियर वाइस चेयरमैन आहियो GSN महाज़ जा, ऐं हिकिड़ी वक़्त ते दानिश्वर आहियो, पढ़ो था, लिखो था। तव्हांखे माना हिकिड़े शऊर याफ़्ता शख़्स जे नज़र में तव्हांखे कीअं थो लॻे त सिंध में जेको मौजूदा वक़्त में कहिड़ा मसाइल आहिनि जेके लतीफ़ जो बैत आहे, मिड़िया मछ हज़ार भाङा थींदी सुहिणी। सो मछ त मुख़्तलिफ़ आहिनि, पर हींअर जेके मौजूदा आहिनि उहे अहम मसइला कहिड़ा आहिनि? आउं हफ़ीज़ सम्झां थो त सभिनी मसइलनि जो जेको बुनियादु ऐं बेसक आहे उहो क़ौमी ग़ुलामी आहे। क़ौमी ग़ुलामी जे करे सिंध में लातादाद मसइलनि जो ॿियनि जो जेको आहे जनमु थियो आहे। मिसाल तौरु धारी आबादकारी सिंधियुनि जे बका जो वॾे में वॾो सुवालु आहे। हिन वक़्तु जेकॾहिं सिंध खे दाइमी सिंधियुनि जे वजूद खे कंहिं शइ मां ख़तरो आहे त उहो धारियुनि जी आबादकारी आहे। धारियुनि जी आबादकारीअ खे रियासती सतह ते हिकिड़ी मुनज़म साज़िश तहत वधाए विझाए ताक़तवर कयो आहे इन हद ताईं त सिंधी माण्हू हाणे अक़लियत में तब्दील पिया थियनि। धारी आबादकारी खे रियासती ऐं सरकारी सरपरस्तीअ में शहर ठाहे ॾिना विया आहिनि। तव्हांजो बहरा टाउन, DHA, कमांडर सिटी, सेफ सिटी, सॼो तव्हांजो मलीर खां वठी कराची, गडाब खां वठी अची असांजे कोस्तान खां वठी वञी भॻेटोड़े जबल ताईं, जामशोर उन में अची वियो, भॻोटोड़ो जबल अची वियो। हाणे वञी असांजी लकी शाह फदर बदर खां टुपी वई आहे ॻाल्हि। इहो सॼो जबल जो जेको अंदरूनी हिसो आहे असांजो जेको बलोचिस्तान सां मिले थो, इहो सॼो कब्ज़े में अची वियो आहे। ॿिए पासे वरी कासिम टाउन जेका आहे, बिन कासिम खां वठी करे सॼो साहिली पट्टी अची तव्हां बदीन जी 0 पॉइंट ताईं पियो। इन सॼे असांजे साहिली बेल्ट ते बि कब्ज़ो कयो वियो आहे। थरपारकर जूं ज़मीनूं, सलामकोट जूं क़ीमती ज़मीनूं खणी उन्हनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ उते प्रोजेक्ट पिया हलनि। त मक़सदु चवण जो इहो आहे त हिन क़ौमी जबर जे करे, क़ौमी ग़ुलामी जे करे जेको सभ खां वॾो असांखे ख़तरो पैदा थी पियो आहे, उहो बहसियत क़ौम असीं अक़लियत में तब्दील पिया थियूं। नंबर 1। नंबर 2, असांजे क़ौमी वसीलनि जी बेदर्दी सां लुटमार पई थिए। तव्हांजे तेल ते, तव्हांजे गैस ते, तव्हांजे पेट्रोल ते, तव्हांजे पथर ते, तव्हांजे दरिया ते, तव्हांजे समुंड ते तव्हांजो को बि इख़्तियार कोन्हे। उन्हनि में नौकरियूं बि धारियुनि माण्हुनि खे, उन्हनि जी रॉयल्टी बि जेका आहे उहा असांखे नथी मिले। उन्हनि जी जेका पैदावार आहे उहा सॼी पंजाब ते ख़र्च थी थिए। बिजली पैदा पई थिए 650 मेगावाट हिकिड़े अंदाज़े मुताबिक़ त पर डे बिजली पैदा थिए थी थरकोल मां। उहा बिजली कोहाट, फैसलाबाद अचो ऐं बावलपुर वञे थी, पंजाब जे ॿियनि शहरनि में वञे थी, पर सिंध जा शहर ऊंदाही में ॿुॾा पिया आहिनि। सिंध में बिजली कोन्हे, पर थर में बिजली कान्हे। जितां बिजली प्रोवाइड थिए थी, जितां बिजली निकिरे थी, उन थर जे हज़ारे ॻोठनि में बिजली कोन्हे। थरियुनि जी तक़दीर अॼु बि जेका आहे उहा ऊंदाही आहे। थरियुनि जी रोशनी पंजाब खे रोशन ऐं मुनवर पई करे, पर थरियुनि जो नसीब जेको आहे उन
कोयले वांगुरु जेको आहे कारो लॻो पियो आहे, उनजे नसीब में का सुहाई कोन्हे, छो त हक़े हाकिमियत ताईं इख़्तियार असां वटि कोन्हे। धारियूं माण्हू उनजो कब्ज़ो आहे, इस्टेब्लिशमेंट जो कब्ज़ो आहे, ऐं हर दौर में सिंध जे मथां इस्टेब्लिशमेंट पंहिंजे मनपसंदि हुक्मरान टोला विहारे इक़्तिदार जा इख़्तियार जा धणी उन्हनि खे ठाहे, पोइ उन्हनि जे ज़रिए जेको आहे उहो असांजे ख़िलाफ़ु साज़िशूं करे थी। मिसाल परवेज़ मुशर्रफ जे दौर खां पोइ, परवेज़ मुशर्रफ जो आख़िरी दौर हो जंहिंमें सिधो संहुं मिलिटरी रोल हो, उनखां पोइ बिज़ाहिर त असांखे जमहूरियत ऐं सियासत जूं दावेदार पार्टियूं आयूं आहिनि, पर तव्हां हिन सॼे अरसे में ॾिसंदो त असांजी वधि में वधि जेनोसाइड थी आहे। वधि में वधि सिंधी माण्हुनि खे इन्हनि 15-20 मुशर्रफ खां पोइ वारे अरसे में असांजे क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ु ऑपरेशन इन दौर में वधियो आहे। असांजे वसीलनि जी बेदर्दी सां जेका लुटमार थी आहे उहा इन दौर में थी आहे। सिंध में लाक़ानूनियत जो जेको राज वधियो आहे सो इन दौर में वधियो आहे, ऐं इहो दौरु सिंध जे मथां राज कंहिं कयो आहे? पीपल्स पार्टीअ। उनखे विहारे उनजे ज़रिए सिंध जे ख़िलाफ़ु समूरियूं साज़िशूं कयूं वयूं आहिनि। असांजा शहर मुकमल तौर ते असां खां खसिया विया आहिनि वॾा। असांजे ॻोठनि खे जेको आहे उहो धाड़ेलनि, चोरनि ऐं क्रिमिनल माण्हुनि जे हवाले कयो वियो आहे। असांजी जेका बि असांजी सॼी तारीख़ी तहज़ीबी ऐं तमंदुनी सिंध आहे उनखे उजाड़े वीरान करे असांजा कोट किला ढाया विया आहिनि। असांजे लतीफ़ साईं जे चिल्ले खां वठी करे असांजे तारीख़ी जायुनि ताईं, असांजे माॻनि मकाननि ताईं उनखे बिल्डोज़ कयो वियो आहे, उते शहर ठाहिया विया आहिनि। त क़ौमी जबर जे करे, क़ौमी ग़ुलामी जे करे 77 सालनि जे इन इस्तिसाल जे दौर जे नतीजे में आउं सम्झां थो त असांखे जेके मुसीबतूं पले पियूं आहिनि, उन्हनि जो ज़िक्र कयो त उहो इहे ई आहिनि त असांखे फ़लस्तीनियुनि खां वांगुरु धरती तां बेदख़ल करण जा मनसूबा तेज़ी सां अमल में अचनि पिया। ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसो न, अफ़गानियुनि खे कढण जी ॻाल्हि आई। हाणे महफ़ूज़ पंजाब, ग़ैर महफ़ूज़ सिंध, माना अफ़गानी निकिता आहिनि पंजाब मां, अफ़गानी निकिता आहिनि केपी मां, अफ़गानी निकिता आहिनि बलोचिस्तान मां, अफ़गानी निकिता आहिनि कश्मीर मां। सिंध में 7 सैकड़ो अफ़गानी मस निकिता आहिनि। त उन ॻाल्हि इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हिन मुल्क जूं बरसरे इक़्तिदार धुरियूं, हिन मुल्क जूं ताक़तवर धुरियूं, उन्हनि जी स्ट्रेटजी कहिड़ी आहे। उन्हनि जी इहा ई आहे त सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थियनि, सिंधी पंहिंजी हक़े हाकिमियत विञाए वियनि। हीअ सॼी जेका गठजोड़ आहे, हीअ सॼी जेका सियासत आहे, हीअ सॼो जेको असांखे स्क्रीन ते नज़र थो अचे, इन जे पुठियां जेको आहे इहो माइंड सेट बीठल आहे त बाबा सिंधी जीअं त सेक्युलर आहिनि, सिंधी जीअं त पुरअमन आहिनि, सिंधी जीअं त आज़ादी पसंदि आहिनि, सिंधी जीअं त रोशन ख़्याल आहिनि, सिंधी इन पूरे खिते रीजन जे अंदरि अट्रैक्शन आहे उन्हनि में सॼी दुनिया जे लाइ। ऐं मुस्तक़बिल करीब में जेके हिते फ़ैसिला थियणा आहिनि, दुनिया जा जेके हिते अहम जाग्राफियाई सियासी फ़ैसिला थियणा आहिनि, उन में सिंधी हिकिड़ी क़ौम जी हैसियत में वॾो रोल प्ले कंदा। इन करे हिननि खे डाइल्यूट करे ख़तमु करे छॾिजे। सही। तव्हां समूरी ॻाल्हि कई। तव्हां माना इहो त असां वटि हिकिड़ो रहियो आहे त वफ़ाक़ जेको आहे या जेको पाकिस्तानी रियासत आहे उहो सभिनी शयुनि जी, ऐं तव्हांजे लफ़्ज़नि में जेको ग़ुलामी आहे उहो सभिनी बुराइनि जी माउ आहे। मुंहिंजी 18वीं तरमीम ते थीसिस हुई पॉलिटिकल साइंस में। सो उन थीसिस खे डिफेंड करां थो पियो त प्रोफेसर मूंखे चई, मुंहिंजो कॉन्सेप्ट इहो त अञा सूबनि जा जेके मसाइल आहिनि उहे हल कोन कया आहिनि। त जेको प्रोफेसर मूंखे चई त तव्हां कीअं था चओ त सूबनि जा मसाइल हल कोन कया आहिनि? 18वीं तरमीम में जेके बि तव्हांखे रिसोर्सिस मिलनि था उहे पीपल्स पार्टी उन्हनि कीअं एक्सप्लॉइट करे थी, या उन ई ॻाल्हि खे खणी अचूं था त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं सदर थियो, साईं जी एम सियाद थोरा ई घणो उन्हनि जी हेल्प कई। ऐं उन खां पोइ क़ौमी तहरीक जेका आहे या क़ौमी सियासत जेका आहे मुसलसिल तौर ते इलेक्शन मां बाइकाट या पीपल्स पार्टी जे लाइ हिकिड़ो पूरो माना मैदान खाली छॾी सिंध खे, सिंधी माण्हुनि खे हुकूमत करण जो, ऐं पोइ हू हाणे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कंदा पियो। सो तव्हां छा था ॾिसो, इहे ग़लतियूं न आहिनि? हिकिड़ी अहिड़ी पार्टी जेका हुननि सां गॾु बीठी, उन्हनि खे ही मैदान खाली छॾे ॾियणु ऐं हू एक्सप्लॉइट कनि, उन में त पंहिंजी ग़लती आहे। ॾिसो, जॾहिं मुल्क जी इस्टेब्लिशमेंट महसूसु कयो त साईं जी एम सैद खे काउंटर कजे, क़ौम परस्ती जो उभार पैदा न थिए, छो त पाकिस्तान जंहिं नेक नीति सां ठहियो, ऐं तव्हांजे हिन जवाब खे थोरो तारीख़ जे हुन में डिटेल में वञणु थो चाहियां त छो तव्हांजे सुवाल ते अचां थो त इस्टेब्लिशमेंट माना पाकिस्तान जी पंजाबी इस्टेब्लिशमेंट ॾिठो जॾहिं पाकिस्तान ठहियो त पाकिस्तान त ठाहियो साईं जी एम सैद या उन वक़्त दौर जे सभिनी सियासी हालतुनि जे नतीजे में ठहियो, आलमी कुवतुनि जे मुफ़ादनि जी बुनियाद ते ठहियो,
पर साईं जीएम सैद उनखे फ़िलाही ममलिकत बनाइण बि चाहियो, जमहूरी ऐं सेक्युलर रियासत बनाइण बि चाहियो। उन में सिंध जी आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार हैसियत जो साईं दावेदार बि हो, उन जे लाइ हुन जदोजहद कई। त जॾहिं साईं जीएम सैद इन नतीजे ते पहुतो त कैबिनेट मिशन प्लान खां पोइ सॼो पाकिस्तान जो जेको तस्वर उहो ख़तमु कयो, पोइ त पंजाबियुनि जो पाकिस्तान वञी बचियो। उन खां पोइ साईं जीएम सैद सिंध जे अंदरि क़ौम परस्ती खे उभार ॾिनो। जॾहिं वन यूनिट लागू करे 57 ऐं 56 में सिंध जी सूबाई हैसियत बि ख़तमु कई वई, बल्कि सिंध खे कॉलोनी कयो वियो, साबिक़ा सिंध कयो वियो, त साईं उन दौर में साईं जीएम सैद क़ौम परस्ती जो वॾो उभार खणी आयो। शाइर, अदीब, दानिश्वर, सिंधी अदबी संगत, ॿिया फोरम, उहो जेको साईं जीएम सैद जो उभरण हो न, हिकिड़े पासे बंगाल में रद्देअमल अॻे मौजूदु हो। 1857 खां सिराजल दूल्हा जे दौर खां वठी अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ ऐं आज़ादु बंगला ऐं ख़ुदि मुख़्तियार बांग्लादेश जी जदोजहद जो तारीख़ी पस मंज़र हो। मथां पाकिस्तान जे कैबिनेट मिशन प्लान, यूपीसीपी बिहार जे माण्हुनि जो कब्ज़ो, पंजाबी इस्टेब्लिशमेंट जो कब्ज़ो, उन खां पोइ जेके हालतूं पैदा थियूं त उन वक़्त जी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जेको आहे उहो राताओ हणी क़ौमुनि जे सॼे तारीख़ुनि ते ऐं क़ौमी हक़नि तशख़्सुनि जे मथां जॾहिं वन यूनिट लागू कयो त साईं जीएम सैद उन दौर में तमामु घणी क़ौम परस्ती खे अॻिते खणी आयो। हुन सां सिंध जी सॼी क्रीम हुई, सिंध जी दात, सिंध जो अदब, इल्मु सां साईं जीएम सैद सियासी माण्हू, ठीकु आहे। हाणे उहो जेको दौरु हो साईं जीएम सैद खणी आयो, उन क़ौम परस्तीअ खे काउंटर कीअं कजे, इन जे लाइ भुटे खे हिननि मैदान ते आंदो, सिंधी सदर, ठीकु आहे। भुट्टो अयूब ख़ान खे ॾेढी सॾींदो, इहा ॻाल्हि आलम आशिका। सर शाहनवाज़ भुट्टो उन खां अॻु में भुटे खे पंहिंजे पुट खे अस्कंदर मिर्ज़ा जे हवाले करे आयो त बाबा हीउ जेको आहे उहो तुंहिंजे हवाले थो करे, हिन जी परवरिश कर। भुटे जी परवरिश जेका आहे उहा मिलिट्री कोर में थी। वरी अयूब ख़ान जॾहिं सिकंदर खे हटाए अयूब ख़ान मुल्क जो इक़्तिदार धणी थियो ऐं मार्शल लॉ लॻी त भुट्टो साहिबु हुनखे ॾेढी सॾींदो। त भुटे खे पैदाई करे, परवरिश करे भुटे जी, भुटे खे तयारी इन करे कयो हो त साईं जीएम सैद खे काउंटर करे। इहो ई सबबु हो जो 70 ताईं ईंदे ईंदे वन यूनियन टुटो त साईं जीएम सैद ऐं क़ौमी तहरीक खे सिंध में वॾो छाल मिलियो, छो जो इन्हनि जे ई साईं जीएम सैद जे ऐं उन जे साथियुनि जे जदोजहद जे नतीजे में वन यूनिट सिंध में टुटो। वन यूनियन टुटण जे नतीजे में ज़ाहिर आहे सिंधी माण्हू क़ौम परस्ती जे तरफ़ राग़ब पे थिया ऐं सम्झनि पिया त हीउ ग़ुलामी जो गठु आहे। हिकिड़ो 1935 में सिंध असेंबली जी बहाली, जॾहिं इंडिया खां बम्बई प्रेसिडेंसी खां सिंध अलॻि थी, हिकिड़ी उहा कामयाबी हुई साईं जीएम सैद जी। कामरेड ग़ुलाम मोहम्मद ख़ान लगारी बटालपुर जी, लगारी साहिब जी, ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान टालपुर जी, या इन्हनि जे भुरगड़ीअ जी साहिब जी, इन्हनि जी जेके उन वक़्त जा आलम असांजा हुआ, उन जदोजहद जे नतीजे में असांजी जॾहिं सिंध बम्बई खां अलॻि थी, हिकिड़ो इहो मुहरको हो। ॿियो मुहरको इहो हो त वन यूनिट खां सिंध आज़ादु थी, माना सिंध जी ॿीहर हैसियत बहाल थी। इहो सॼो क्रेडिट साईं जीएम सैद खे हो। इस्टेब्लिशमेंट सम्झे पई त सिंधियुनि जो हीरो हाणे साईं जीएम सैद आहे, इन्हनि भुटे खे अॻिते आंदो। हिकिड़ी ॻाल्हि इन करे इलेक्शन जो सॼो माहौल भुटे साहिब खे हथु वठी प्लेट में रखी 70 जूं चूंडूं भुटे साहिब खे खटायूं वयूं। पोइ इहा ॿी ॻाल्हि आहे त पंजाबी इस्टेब्लिशमेंट सदाईं ईअं कंदी आहे त मफ़ाद हासिलु करण खां पोइ कमु निकितो ॾखण विसरियो वारो कमु, पोइ माण्हुनि खे मारे छॾींदी आहे, ख़तमु करे छॾींदी आहे। अकबर बुगटी सां बि ईअं कयूं, मरूम भुटे सां बि ईअं थियो, बेनज़ीर सां बि ईअं थियो, सभिनी सां थियो आहे। त उहो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन जी सियासत जेका आहे उहा पहिरीं ॾींहं खां भुटे साहिब जे झोलीअ में विधी वई, जागीरदारनि जे झोलीअ में विधी वई। हाणे अचूं था ॿी ॻाल्हि ते त 70 खां हेसि ताईं पाकिस्तान में कॾहिं बि शफ़ाफ़ इलेक्शन थी कान्हे। साईं जीएम सैद खे हथु वठी मलिक सिकंदर जे हथां हारायो वियो, रसूल बख्श पली जे हथु वठी बाबू ग़ुलाम हुसैन मेमण खां हारायो वियो। इहे त सिंध जे शऊर जा वॾे में वॾा माण्हू हुआ ऐं जाम साखीअ खे इलेक्शन में हारायो वियो। त इलेक्शनूं छो त इलेक्शनूं उन वक़्त खां जी प्री प्लान आहिनि, महिने जी थियूं थियनि इलेक्शनूं कुझु अर्सो अॻु में ई तइ थी वेंदियूं आहिनि। फ़क़ति आवाम खे दोखे में रखण जे लाइ उहो टाॼो करे, ड्रामो करे, जलसा जुलूस, रैलियूं, भत, बिरयानियूं, फोटू ऐं माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहे वरी नतीजा अनाउंस कंदा आहिनि। इन जे करे क़ौमी तहरीक जो इलेक्शन ते एतमाद न रहियो आहे। असां हमेशह इन ॻाल्हि जा रहिया आहियूं त इलेक्शनूं मुल्क जे अंदरि कॾहिं बि शफ़ाफ़ न थियूं। मिसाल तौरु जीएस महाज़ ऐं ज़ाती तौरु पंहिंजे पार्टी जो हवालो थो ॾियां, जीएस महाज़ पार्लियामानी सियासत खे ख़राबु कोन थी सम्झी, पर तजुर्बनि जी रोशनी में असां इहो ॾिठो आहे त हिन मुल्क में इलेक्शनूं केरु थो कराए, नतीजा तइ केरु थो करे। हिकु त इलेक्शन तमामु घणी महांगी आहे,
एॾी इलेक्शन महांगी कई वई आहे जेको ग़रीब जो पुटु को हारी ऐं मज़दूर जो पुटु को विचें क्लास जो माण्हू इलेक्शन में बीह कोन थो सघे। पर जेकॾहिं इलेक्शन में बीहे बि सही, चंदा करे पिने सिने ख़र्च हितां दोस्तनि यारनि खां इलेक्शन में हिसो बि वठे ऐं नतीजा जेके आहिनि से वरी मथे तय थियनि, मुक़्तदर क़ुवतूं तय कनि, जिन खे चयो वेंदो आहे पाकिस्तान जे मर्कज़ी सियासतदाननि जे ज़बान में खिलाई मख़लूक। सही। जॾहिं खिलाई मख़लूक नतीजा तय करे त कहिड़ी तब्दीली ईंदी? हिन वक़्तु तव्हां ॾिसो छा महसूसु करायो पियो वञे, केरु खटी ईंदो, केरु हाराईंदो, सॼो सिनियारो तव्हांजे आरो असांजे बाशऊर माण्हुनि जे आरो सॼो वाज़े थी वियो आहे। अहिड़े मुल्क में जे शफ़ाफ़ इलेक्शनूं जेकॾहिं थियनि त असां छो कोन उन में हिसो वठूं? तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे, शफ़ाफ़ इलेक्शनूं ठीकु आहे, असां मञूं था नथियूं थियनि। मुंहिंजो सुवालु इहो त माना लेवल प्लेइंग फील्ड खे बि तव्हां छॾे था ॾियूं, हिकिड़ो मैदान कंहिं सियासी पार्टी जे लाइ पाण ख़ाली छॾे ॾिनो, उन जे पुर कयो। 1970 थोरो इख़्तिलाफ़ थो कयां, असां मैदान ख़ाली न छॾियो आहे। ॾिसो न, मूं तव्हांखे हिकिड़ा मिसाल ॾिना। जी। क़ौम परस्त हर दफ़े इलेक्शन में असां नथा बीहूं, पर क़ौम परस्त इलेक्शन में बीहनि था, थोरे पैमाने ते ई सही, पर बीहनि था। सभिनी खे हारायो थो वञे। 2013 जी इलेक्शन में क़ौम परस्तनि खे खटियल सीटूं क़ौम परस्तनि जूं हाराई वयूं। ज़ैन शाह खे खटियल सीट हाराई वई, जलाल महमूद शाह जी खटियल सीट हाराई वई, खोड़ ॿियूं सीटूं माण्हुनि जूं हाराई वयूं। उन ते बीठा न। पर ॾिसो, माण्हू जॾहिं माण्हू पंहिंजे हिकिड़े एक्चुअल नुमाइंदे खे चूज़ कंदा ऐं जॾहिं माण्हू चाहींदा त उन्हनि खे पावर कोन पई ॾिनी वञे। माना असां वटि दुनिया में मिसाल आहिनि। 1970 में इलेक्शनूं थियूं या 71 में, अवामी तहरीक खे खटण जे बावजूदि बि अवामी लीग खे खटण जे बावजूदि बि हुकूमत कोन ॾिनी हुई या मुजीब रहमान खे वज़ीर अज़म कोन ठाहियो, त उहो अवाम उन्हनि सां गॾु त बीठी न। और शऊर जी ॾिसो, बंगाली अवाम में तमामु घणो शऊर। मूं तव्हांखे चयो 1857 खां बंगालियुनि जी क़ौमी तहरीक विढ़ंदी आई हुई। उन एॾी सुजाॻी पैदा कई हुई, जॾहिं अवामी लीग जो मैंडेट चोरायो वियो, क़बूल न कयो वियो ऐं चयो वियो त ॿीहर इलेक्शन थींदी, त अवामी लीग जो जेको गाॾे हलाइण ऐं रेड़े हलाइण वारो हो, जेको आम वर्कर हो, उन ऐलान कयो त असां टिकट वठी इलेक्शन में ॿीहर न बीहंदासीं, छो जो असांजा नुमाइंदा अॻु में ई चूंडियल आहिनि। माना तव्हांजो चवण जो मक़सदु त सिंध लाशऊर आहे। पोइ ॾिसो, आउं सम्झां थो त सिंधी माण्हुनि खे पुठिते रखियो वियो आहे ज़हनी तरह। उन्हनि खे रियासती सतह ते हिकिड़ी प्लानिंग सां असांजे मथां वॾेरा थापिया विया आहिनि। पीरनि मुरीदनि, दरगाह जे गादी नशीननि, नवाबनि, सरदारनि, केटियुनि में विरायल आहे। सिंधी माण्हुनि जो वोट आज़ादु न आहे। ऐं वरी ॿियो पासो इहो जेको रहिजी वियो, हिकिड़ो इहो त रियासत इलेक्शन फेयर नथी कराए। ॿियो जेको तव्हांजी ॻाल्हि आहे त भले प्लैनिंग फील्ड जेका असांखे न मिले पोइ बि असां अचूं, उहो इन सूरत में जॾहिं असांजो सिंधी माण्हू, असांजो वोटर एतिरो आज़ादु हुजे जो हू हज़ारनि में असांखे वोट करे, जो रियासत उनखे वोट में साज़बाज़ न करे सघे। ऐं इन राय जो आहियां, असां इन राय जा आहियूं त सिंधी माण्हुनि जो वोट आज़ादु कोन्हे। रियासत जे साम्हूं असां बीहूं इन आसिरे ते त सिंधी माण्हू वोट कंदा ऐं असां उन वोट ते दुनिया खे ॾेखारींदासीं दादा मूंखे 80,000 वोट मिलिया, मुंहिंजे मुखालिफ़ खे 30,000 वोट मिलिया, पर मूंखे हारायो वियो। सही। इहो जेको असांजो मुक़ाबिलो आहे, बरखो मुक़ाबिलो जेको आहे, जंहिंमें मुंहिंजी पोज़ीशन, पॉलिटिकल जेका पोज़ीशन आहे, उहा वाज़े थी ऐं दुनिया खे मैसेज ॾेई सघां, अक़वाम मुतहिदा या दुनिया जी ॿियूं क़ौतूं ॾिसनि। इंतहाई माज़रत सां ऐं तव्हांजे हिन चैनल के ज़रिए चवां थो, सिंधी माण्हुनि जो वोट असां सां गॾु कोन्हे, क़ौम परस्तनि सां अक्सरियत में न आहे। माना 50 सालनि में इहा नाकामी सम्झो था? ऐं बिल्कुलु क़बूल थो करियां। 50 सालनि में असां पार्लियामानी सियासत कंदड़नि, असां न खणी जिन GSM जे हलचल जे माण्हुनि पार्लियामानी सियासत न कई आहे, पर जिन बि पार्लियामानी सियासत क़ौम परस्तनि कई आहे, या त उहे उन्हनि जूं दिलियूं माण्हुनि जूं खटे न सघिया आहिनि, या उन्हनि जी उमेदुनि ते पूरो न लथा आहिनि, या इहो अञा सिंधी माण्हू तारीख़ जे शौर खां वांझियल आहे, शयुनि खे अञा सम्झी न सघियो आहे। इहो ज़रूरु पंहिंजी जॻह ते सच आहे त सिंधी माण्हुनि जो वोट हाईजेक आहे, आज़ादु न आहे। सिंधी वोट में आज़ादु न आहिनि, पर जेकॾहिं जेतिरो बि आज़ादु आहिनि उहे असां सां गॾु न आहिनि। सही सही। हाणे हिकिड़ो सुवालु आहे, माना पॉलिटिकल पार्टी जी जेका डेफिनेशन आहे उहा इहा आहे त हू पावर में ईंदी ऐं पंहिंजो मैनिफेस्टो जेको आहे लागू कंदी माण्हुनि जी भलाई जे लाइ। सो असांजी जेका बि क़ौमी सियासत रही आहे 50 सालनि ताईं, उहो बाइकाट, इलेक्शन बाइकाट जो रही आहे, उनजे सबबु तव्हां ॿुधाया आहियो। त हाणे तव्हां माण्हुनि खे सर्व कीअं करो, जेके माण्हू तव्हां सां ॻंढियल आहिनि ॻोठनि में या ज़िलनि में या नंढनि इलाइक़नि में, हाणे उन्हनि माण्हुनि जूं सर्विंग चवंदा आहिनि त हिकिड़ी पार्टी सां गॾु आहियूं त पार्टी असांखे ॾे छा थी। असांजा हेल्थ जा इशूज़ आहिनि, असांजी तालीम जा इशूज़ आहिनि, असांजा ॿिया इशूज़ आहिनि, पोइ उन्हनि खे तव्हां कीअं काउंटर कयो आहे? असां पंहिंजे दोस्तनि, कारकुननि या इवन सॼी आवाम, उन जा अणचूंडियल नुमाइंदा आहियूं। असां पंहिंजे फील्ड में हर वक़्तु माण्हुनि सां राब्ते में रहूं था। माण्हुनि जो मुख़्तियारकारी जो मसइलो आहे, माण्हुनि जो अस्पताल जो मसइलो आहे, माण्हुनि जो एजुकेशन जो मसइलो आहे, माण्हुनि जो रोज़गार ऐं नौकिरी जो मसइलो आहे।
असीं पंहिंजे वस आहिर पंहिंजी ताक़त आहिर उन ते बिल्कुलु माण्हुनि सां गॾु बीहूं था, जदोजहद करियूं था, मिसाल धरना हणूं था, मुज़ाहिरा करियूं था ऐं कंहिं लाॻापियल माण्हू ॾे हली वञी उनखे अर्ज़ु बि करियूं था। इहे सभु जेके बि तरीक़ा ॿिया आहिनि, छो त असां वटि पावर कोन्हे, असां वटि इख़्तियार कोन्हे जो असां शयूं इम्प्लीमेंट कराए सघूं, हुकुम ॾेई सघूं त ईअं थिए। पर असीं हतल इम्कान कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे पार्टी जे सभिनी ज़िम्मेदार माण्हुनि जे ज़रिए, मिसाल मर्कज़, ज़िलो, तहलको, यूनिट, उन जे ज़रिए जेके बि असांजा मुतहरिक माण्हू आहिनि, बाबा हिन माण्हू जो कमु आहे मुज़ाहिरो करिणो आहे, अस्पताल ॾियारो धरणो हणणो आहे, रोड ब्लॉक करिणो आहे, फ़ोन करणी आहे, वञिणो आहे, त इहो जेको तरीक़ेकार आहे उहो असीं करियूं था। ऐं जीअस महाज़ जी ॻाल्हि थो करियां, ॿियनि जी मूंखे ख़बर न आहे, जीअस महाज़ करे थो, असांजी सॼी क़यादत करे थी। तव्हां पुछा करियो, तव्हां फील्ड में ॾिसो, असांजे कारकुननि सां आम राय बि तव्हांखे इहा मिलंदी त असां पंहिंजे असांजो जेतिरो बि असांजो मैंडेट आहे, जेतिरियूं असां वटि ताक़त आहे, असांजूं ऑफिसूं खुलियल आहिनि, घर जा दरवाज़ा खुलियल आहिनि, असीं हर वक़्तु फील्ड में आहियूं। असीं सम्झूं था त चूंडियल नुमाइंदनि ऐं बाइख़्तियार क़ुवतनि जे भेट में जेकॾहिं असीं ओतिरो कमु नथा बि करे सघूं त जेको स्ट्रीट पावर आहे, ऐं असीं इन राय जा रहिया आहियूं त जेकॾहिं असां सां स्ट्रीट पावर गॾु हुजे त असीं घणा नतीजा वठी सघूं था। आवाम असां सां ख़ाली एहतजाज में गॾु हुजे। तव्हांखे आऊं हिते प्रोग्राम तव्हांजो मुख़्तसर आहे, घणियूं ॻाल्हियूं ॻणाए कोन थो सघां, पर जे तव्हां जदोजहद जी कामयाबी जा जेकॾहिं तव्हां मूंखां इन में सुवाल इहो बि एड करियो त आउं तव्हांखे इहो बि जवाबु ॾींदुसि त तव्हां सिंधी माण्हुनि जूं हींअर वेझड़ाई में लातदाद कामयाबियूं ॾिसी सघो था। तव्हांखे यादि हूंदो त ॿेटनि जे मामले ते ॾिसो, जॾहिं स्ट्रीट पावर गॾु थियो त ॿेटनि ते सरकार वापसि थी न, वफ़ाक़ वापसि थियो, सिंध असेंबली पंहिंजी उछलायल थुक पाण चटी ऐं ॿेट वापसि थिया। बहिरा टाउन जे मामले खे असां एतिरो तकरारी कयो, जेतोणीकि उन ते असां अलॻि ॻाल्हाए सघिजे थो, पर उनखे असां एतिरो तकरारी करे आयासीं जो बहिरा टाउन हुन वक़्तु सॼी सिंध में नफ़रत जो मर्कज़ बणिजी वियो आहे। थोरे जो किन सबबनि करे, किन मामलनि जे करे उहा जदोजहद जेका आहे उहा सबोताज थी वई, पर बहिरा टाउन खे असां पंहिंजी कामयाबु जदोजहद था सम्झूं। ज़मीनुनि जे मामले ते असां एॾो केस घणो दुनिया में खणी आया आहियूं जो हाणे सॼी दुनिया जेका ॾिसे पई त सिंधी माण्हुनि जूं ज़मीनूं पियूं वञनि, इहो बि असांजी हिकिड़ी कामयाबी आहे। त ॿिटो बलदियाती निज़ाम असांजे सिंधी माण्हुनि जी जदोजहद जी कामयाबी आहे। त अगरि हीअ कामयाबियुनि ते अचिबो, स्ट्रीट पावर जी ॻाल्हि थो करियां त स्ट्रीट पावर जे ज़रिए असां घणियूं हासिलातूं बि कयूं आहिनि, पर जिते जिते सिंधी माण्हू असां सां गॾु नथो बीहे, ज़ाहिर नतीजा नथा अचनि, पावर असां वटि इख़्तियार कोन्हे। असीं वधि में वधि रोड जो पावर आहे असां वटि, रोड ते आयासीं, धरणो हयोसीं, मुज़ाहिरो कयोसीं, बाबा शागिर्दनि जूं फीसूं घटायो, जेके असां 5000 माण्हू वठी वेही रहियासीं त यकीनन घटिजी वेंदियूं न। सही। हेस्को जे ऑफिस ॾाढो वेही रहियासीं, बिजली कोन्हे, गैस ऑफिस जे ॾाढो वेही रहियासीं, गैस कोन्हे, त स्ट्रीट पावर जी सियासत असीं करियूं था। असां वटि स्ट्रीट पावर जेतिरो बि आहे, असीं उन मुताबिक़ नतीजा वठण जी कोशिशि करियूं। ईअं थकिजी वेंदी क़ौम। ॾिसो, क़ौम जो बुनियादी सवाल ऐं बुनियादी मसइलो इहो आहे त क़ौम हिन रियासत में हुई थकिजी पई आहे। डिघी ग़ुलामी जे करे क़ौम खे नफ़्सियाती ऐं जिस्मानी तौरु खोड़ बीमारियूं वकोड़े वयूं आहिनि। जेसीं क़ौमी ग़ुलामी आहे ऐं क़ौम उन ग़ुलामी जे ख़िलाफ़ु जेसिताईं संदरा न छिकींदी, पंहिंजी आज़ादीअ खे जेसीं हासिलु न कंदी, हिकु क़ौम जे तौर ते बंगाली हुआ न, इहे मोचड़ा खाईंदा हुआ वीचारा। तव्हां तारीख़ में पढ़ंदव न, हिन ई मुल्क में चवंदा हुआ बुख्या बंगाली, मोचड़ा हणंदा हुआ हुननि खे, मच्छी वीचारा खाईंदा हुआ। अॼु उहे आज़ादु थिया आहिनि त भला दुनिया जे नक्शे ते उन्हनि जी कहिड़ी एशियन टाइगर पिया सॾिजनि। अॼु तव्हां सिंधी माण्हू इन जे करे पोइते पिया आहिनि जो ग़ुलाम आहिनि, उन्हनि जी सॼियूं सलाहियतूं ख़तमु थी वियूं। तव्हां जूं असांजूं जेके बि जदोजहदूं ऐं कुर्बानियूं थोरियूं घणियूं आहिनि, इहे बि जेकॾहिं न हुजनि त आउं सम्झां थो त इहा क़ौम मरणी हालति में ख़तमु थी ऐं पई हुजे जेको आहे सो कोमा में। सही। पाण अॻिते था वधायूं। तव्हां जेको पहिरीं पंहिंजी ॻाल्हि कई, उन में तव्हां सिंधी क़ौम खे अक़लियत माना तव्हां सम्झो त इहो जेको बुनियादी मसइलो आहे। 1947 में जेको विरहाङो थियो, उन में तव्हांजी मिडिल क्लास हली वई ऐं हिकिड़ा माण्हू हलिया विया। सही। तव्हां कोन ॾिठो त हिकिड़ी हेॾी वॾी पॉपुलेशन अचे पई लखनि जी तादाद में, ऐं असीं ग़ुलामी असीं जेको आहे अक़लियत में हलिया वेंदासीं। उन खां पोइ अयूब खान जेका सिस्टमेटिक सेटलमेंट कई, इंडस्ट्रियलाइज़ जेके एरियाज़ आहिनि पठाणनि जी, उन जे ख़िलाफ़ु का सगारी मूवमेंट सिंध में कोन थी सघी। इहे मामला। सो हाणे असांखे 70 सालनि खां पोइ इहो अहसासु थियो आहे, इहे ॿ वॾियूं ग़लतियूं करे त हाणे असीं अक़लियत में वञूं था पिया। तव्हां इन्हनि खे कीअं था ॾिसो? पहिरीं ॻाल्हि इहा त 47 जे विरहाङे जे नतीजे में जेके बि माण्हू पंहिंजो वतन छॾे विया, मूंखे उन ॻाल्हि ते निदामत आहे। असांजे माण्हुनि खे पंहिंजी धरती छॾण वारो फ़ैसिलो न करणु खपंदो हो। उहे हिन धरती जा वारस हुआ, मालिक हुआ। भले अॼु हुननि वटि जेको आहे उहो हुन जे पोयनि नसलनि वटि वॾो पैसो, दौलत, बैंक बैलेंस, कारोबार, हर शइ आहे, पर उहे अॼु बि जेको आहे सो हुननि खे वतन न आहे, ज़मीन हुननि वटि पंहिंजी न आहे। तंहिं करे इहो वॾो ग़लति फ़ैसिलो कयो। ऐं जेके बि उहे हालतूं उन्हनि खे कढण जूं पैदा कंदड़ हुआ,
दुश्मन त यकीनन असांजे ख़िलाफ़ु हो, पर असांजे पंहिंजे क़ौम जा उहे किरदार जिन उन्हनि खे हितां कढण में हिकिड़ो पंहिंजो रोल प्ले कयो या सबबु बणिया, उहे बि तारीख़ में हमेशह गदारनि जे लिस्ट में शामिलु कया वेंदा। बाक़ी जेसि ताईं अक़लियत जो मामिलो आहे, तव्हां जेकॾहिं मुतालो कंदव त सिंध जे क़ौम परस्तनि ऐं घणनि घुरनि 70, 50 जे 60 जे ॾहाके खां वठी रड़ियूं पे कयूं, पर उन वक़्तु एतिरी मीडिया कोन हुई, एतिरियूं अख़बारूं कोन हुयूं, चैनल कोन हुआ, एतिरो शऊर कोन हो, एतिरियूं पार्टियूं कोन हुयूं, तहरीकूं कोन हुयूं, पर बज़म सुफ़ैज़ सिंध जे प्लेटफॉर्म खां वठी एंटी 1 यूनिट मुहिम जेका हली, सिंध मुतहदा महाज़ हली, उन ताईं तव्हां ॾिसंदो मोहम्मद इब्राहिम जोईअ खे पढ़ो, साईं जीम सैद खे पढ़ो, खोड़ सारनि ॿियनि असांजे दानिशवरनि अदीबनि खे पढ़ो, त धारी आबादकारी जो तस्वर उन वक़्तु हो। ग़ुलाम मोहम्मद बिराज जूं जॾहिं ज़मीनूं विरायूं पिए वयूं ऐं कोटड़ी बिराज जूं, उन वक़्तु बि सिंध जे क़ौमी तहरीक जे माण्हुनि हाय घोड़ा कई, पर उहो केस एतिरो हाईलाइट कोन थियो। पर हीअ आउं सम्झां थो त 80 जे ॾहाके खां धारी आबादकारी, असीं नंढड़ा आहियूं त दीवारनि ते पढ़ूं था त धारी आबादकारी नामंज़ूर, त आउं तव्हांजे नॉलेज में इज़ाफ़ो करे कंदो हलां त धारी आबादकारी जे ख़िलाफ़ु सिंध में जेको कॉन्सेप्ट आहे उहो पुराणो आहे, 80 जे 90 जे ॾहाके खां वठी रड़ियूं आहिनि, पर वेझे माज़ी में उहो वधीक मैच्योर इन करे थियो आहे त वेझे अरसे में 20-30 सालनि में आबादी जो तवाज़ुन वधीक बिगड़ियो आहे। हिकु त 12 आयल माण्हुनि जा औलाद थिया आहिनि, पुट पोटा पड़पोटा थी विया आहिनि। ॿियो इन विच में 2009 में पीपल्स पार्टी जे महिरबानी सां जॾहिं मालाकंड डिवीज़न में जंग में लॻी हली तालिबाननि सां, त मालाकंड बोनेर ऐं सवात मां माण्हू आया, जीएसन महाज़ पहिरियों धरणो हुयो असां हुनजे ख़िलाफ़ु कमू शहीद जे बॉर्डर ते 2009 में मूंखे यादि आहे। त इन अरसे में बि जेके माण्हू आया उहे बि ज़ाहिर हिते वधिया आहिनि। अफ़गानिस्तान जो बॉर्डर, चमन बॉर्डर ऐं तुर्खम बॉर्डर मुसलसिल खुलियल रहिया आहिनि, उतां माण्हुनि जी आबादी घणी आई आहे। त वेझे अरसे में घणी आबादी वधण जे करे ख़ासि तौर ते असांजो दारुल हुकूमत जेको आहे कराची, उनजी जेका पोज़ीशन ख़राबु थी आहे, उनखां पोइ ऐं क़ौम परस्त सियासत में ज़ाहिर आहे शयूं मैच्योर थी आयूं आहिनि, त उहो केस असांजो वधीक हाईलाइट थियो आहे। पर आउं वरी बि इन ॻाल्हि जो एतिराफ़ थो करियां त धारी आबादकारी जे ख़िलाफ़ु जेतिरी सगारी जदोजहद हलणु खपे उहा नथी हले। सही, तव्हां कराची जी ॻाल्हि कई या तव्हां पूरी पंहिंजी पहिरीं ॻाल्हि में DH जी ॻाल्हि कई या बैरिया टाउन जी ॻाल्हि कई, तव्हां ॾिठो त 6 जून ते हिकिड़ो धरणो लॻो सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म हेठां, ऐं लखें माण्हुनि जी तइदाद में कराची वञी पहुता। पोइ कीअं डिस्पर्स थियो या जेके उते मामला थिया, तव्हां उनजो ॾिठो हिकिड़ो प्रेशर क्रिएट करण वेई पे क़ौमी तहरीक या क़ौमी तहरीक जूं पार्टियूं, ऐं उल्टो जेको आहे उहो प्रेशर पाण ते अची वियो, ऐं पोइ तव्हां ॾिठो त लीडर पंहिंजा जेके बि उन्हनि ते FIR थियूं हुयूं, ऐं पोइ सॼो किसो थियो, ऐं उन खां पोइ सिंध एक्शन कमेटी किथे नज़र ई नथी अचे। छा थियो अहिड़ो? 6 जून वारे धरणे जे हवाले सां तव्हांजे चैनल जे ज़रिए सॼी क़ौम जे आॾो आऊं हिकिड़ो एतिराफ़ करणु चाहियां थो। उहो इहो आहे त हर जदोजहद जी फर्दर हिकमत मिली हूंदी आहे। हिकिड़ी प्लान A हूंदो आहे, ॿी प्लान B हूंदो आहे। अलाए छो ख़बर न आहे सिंध एक्शन कमेटी जी क़यादत, ऐं बि उनजो यकीनन हिसो रहियो आहे ऐं हिसो आहे अॼु मुंहिंजी पार्टी जो हिसो आहे, पर उन वटि प्लान B कोन हो। जेकॾहिं उते हीअं थींदो त पोइ छा कबो, इहो हो ई कोन, न डिस्कस थियो, न इजलास में तय थियो, प्लान A ई हो। ऐं इहो शायदि तवक़ो न हुई त ईअं थींदो, त को उते जलाओ घेराव थींदो, को टावर खे बाहि लॻंदी, जेको कुझु बि थींदो। फॉर एग्ज़ाम्पल इहे जेके शयूं थियूं उहे हिकु त बिल्कुलु जेको ज़ाहिर अनकंडीशनल हुयूं, माण्हू ख़बर त न हुई क़यादत खे थींदो, पर क़यादत जी कमज़ोरी, माण्हुनि त मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हया, मुख़्तलिफ़ तजिया कया, हर माण्हू जो पंहिंजो रायो आहे। पर आऊं उन जो हिसो आहियां, बीठो हुउसि उते ऐं धरणे में जे स्टेज ते हुउसि। मुंहिंजी पंहिंजी जेका राती राय आहे त प्लान B न हुजण जे करे, ऐं जॾहिं ओचितो हमिलो थियो त क़यादत वटि कुझु फ़ैसिले करण जी कुवत ई न हुई। वॉलंटियर्स कोन हुआ, आउं उते हुअसि, वॉलंटियर बि घटि हुआ, कोन हुआ, ठीकु आहे, वॉलंटियर बि न हुआ, तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे। पर थींदो आहे न त असां हिकिड़ो तय कंदा आहियूं, हींअर मथां तव्हां हिकिड़ो सुवालु मूंखां कयो पिया त ॿियो सुवालु तव्हां तय करे वरितो आहे त हीउ सुवालु कंदुसि। हुते ईअं न हो त जेकॾहिं कुझु थियो त पोइ छा कबो। असीं उन जो जोश में, इश्क में, जुनून में, माण्हुनि जी ताक़त में ऐं पंहिंजे पंहिंजे कम में त ख़ुशि हुआसीं त बड़ा माण्हू गॾु थींदा, ऐं बिल्कुलु थिया। ऐं सम्झां थो लखे माण्हू गॾु थिया बैरिया टाउन, ऐं बैरिया टाउन जी जदोजहद जेकॾहिं पुरमन थिया, उनखे रियासत नाकाम कयो। ऐं तव्हांखे ॿुधायां
रियासत त नाकाम कंदी न। ऐं उनखे रियासत पीपल्स पार्टी सां मिली नाकाम कयो, छो जो हुननि सम्झो पे त जेकॾहिं हीअ जदोजहद कामयाबु थी वई बैरा टाउन वारी, त जेके बि हाउसिंग स्कीमूं आहिनि सिंधी माण्हू इहे कोडरूं खणी ऐं इहे टीकम खणी इहे सभु ॾाहींदा। इन जे करे इन जदोजहद खे तारपेटो करणो हो, नाकाम करणो हो। बाक़ी असांजी कमज़ोरी इहा हुई त असांजी क़यादत फिलफोर को फ़ैसिलो न करे सघी। ऐं वरी पंहिंजी उहा ॻाल्हि वरजायां थो त प्लान 2 हो ई कोन, प्लान B हो ई कोन। ओचितो हमिलो थियो त हर माण्हू जेको आहे उहो पंहिंजे हुन में वठिजी वियो। मुंहिंजो सुवालु आहे तव्हां खां फील ईज़ी कि हिकिड़ियूं कॉमपर्स पार्टियूं आहिनि जेको रियासत सां विढ़नि पियूं, हिकिड़ो शदीद क़िस्म जो पेचीदा मामिलो आहे, उन ते स्ट्रेटेजीज़ मौजूदु आहिनि। उन्हनि खे इहा ई ख़बर न आहे त सुभाणे असांजे जलसे में थींदो छा, क़ौम उन्हनि मां कहिड़ी उमेदु रखे। हाणे हुन में हीअं आहे, ॾिसो त असांजी क़यादत बि हिन ज़रई समाज मां पैदा थी आहे। जेके क़ौम में कमज़ोरियूं ऐं उणायूं ऐं कोताहियूं आहिनि, ऐं त कारकुन आहियां तहरीक जो साईं GMC जे सफ़र जो, पर क़यादत जेका बि आहे उन में उहे कोताहियूं उणायूं ऐं कमज़ोरियूं आहिनि जेके क़ौम में आहिनि। हिकिड़ी शइ ज़रूरु आहे त क़ौम परस्त तहरीक ज़िमेदार आहे, पंहिंजे वतन ॾांहुं, पंहिंजे वतन जे सभिनी मामलनि ॾांहुं ज़िमेदार आहे। तंहिं करे उनखे ज़िमेदारी जो मुज़ाहिरो करणु खपे, उनखे बहितरीनु हिकमत अमलियूं ठाहिणु खपनि, उनजो कैनवास वॾो हुजणु खपे, उनजा तस्वर वॾा हुजणु खपनि, उन वटि पॉलिसियूं ऐं स्ट्रेटजियूं वॾियूं हुजणु खपनि। ऐं तव्हां सां इतफ़ाक़ थो कयां जंहिं शइ जी क़ौम परस्त क़यादत में खोट आहे। क़ौम परस्त क़यादत जेका आहे उहा किथे किथे कोताह नज़रिए जो, कम इल्मीअ जो शिकार थी वञे, जंहिंजे नतीजे में असांखे सख़्तु तनक़ीद जो मुंहुं ॾिसणो पवे थो। काफ़ी अहिड़ा मरला आया आहिनि जिन ते मूं बि पंहिंजे इदारनि में वेही इख़्तिलाफ़ु कयो हूंदो त न, असांखे ईअं न करणु खपे। पर शायदि कॾहिं कॾहिं ईअं बि आऊं क़ौम परस्त क़यादत जे नेक नीयत ते शक नथो करियां। सही, बिल्कुलु ठीकु आहे। क़ौम परस्त अयाज़ चयो त रत वहे तब रिढ़, हा, ठीकु आहे, पोइ वेड़ बि विड़ वेरी साण वजूद जी, त विढ़ंदी रहे थी। सही। पर उनजी कमज़ोरियुनि ते जेकॾहिं ॻाल्हायूं, तव्हां जेको सुवालु कयो उहो कमज़ोरियुनि ते ॻाल्हाईंदासीं त तमामु घणियूं कमज़ोरियूं आहिनि। वरी साॻे वक़्त ते जेकॾहिं पाण उनजे मुस्बत पासनि ते ॻाल्हाईंदासीं न, मुस्बत पासा बि खोड़ आहिनि। इहो तव्हांजो बैरा टाउन, इहे तव्हांजा ॿेट, इहो तव्हांजो बिल्टो निज़ाम, इहे तव्हांजा वसीला, इहा तव्हांजी धारी आबादकारी, इहे जेके सिंध खे दरपेश ख़तरा आहिनि, इहा क़ौम परस्त तहरीक ई आहे जेका रोडनि ते आहे। सही, माना बिल्कुलु उन जेके बि माण्हू हुआ उन में नवां माण्हू बि हुआ, मूं जहिड़ा जेके उन जुनून में त यार हिकिड़ी नई ॻाल्हि थिए थी पई वञूं था, अहिड़ा शागिर्द हुआ जेके सफ़ा मासूम क़िस्म जा। मुंहिंजो हिकिड़ो कज़न, औरतुनि जो वॾो तइदाद हो, ॿारनि जो, नौजवाननि जो, हिकिड़ी पूरी पॉलिटिकल मोबिलाइज़ेशन में तव्हां कामयाबु विया। बिल्कुलु। ऐं उहो उते जेको कुझु थियो सभु मायूस थी मोटिया, इंक्लूडिंग मी, या जेके बि नौजवान हुआ, नंढा हुआ, अञा सियासत खे नई रीति न। हफ़ीज़ आऊं वरी दुबारा ॻाल्हि इहा साॻी कंदुसि त हिकमत अमली न हुई, सही, जेका मूं महसूसु कई। सही, टॉप लीडरशिप जा फ़ैसिला हुआ, जी जी, ऐं दोस्तनि कया, उहे सभु दोस्त एतिराम लाइ कनि, सही, पर उन्हनि वटि हिकमत अमली न हुई त जेकॾहिं ईअं थियो त पोइ असीं उन वक़्तु पंहिंजो रद्देमल कहिड़ो ॾींदासीं, इहो न हो। ऐं जीअं बाहि लॻी, शोला उथिया, शेलिंग थी, लीडर अॻु में अची गैस थियो, त पोइ त वरी जॾहिं लीडरशिप निकिरी आई, छो त ॾिसो न प्लानिंग कान हुई ऐं लीडरशिप निकिरी ॿाहिरि आई त हाणे छा कजे। पोइ इहो तइ थियो त बाबा हली प्रेस कॉन्फ्रेंस कजे, मीटिंग कजे ऐं रद्देमल ॾिजे। इहो त रद्देमल पोइ बाद में आयो, ऐं जेको तइ कयो हुयो साईं जलाल महमूद शाह साहिब जे घर ते अची तइ थियो। पोइ हुन में थोरी देरि थी वई, वैक्यूम अची वियो, माण्हुनि तनक़ीदूं करणु शुरू करे छॾियूं, ऐं हिकिड़ो ॾाढो माना तव्हां वारी ॻाल्हि सही आहे त असांजो ठहियल ठुकियल कामयाबु जेको माहौल हो उहो घड़ी खण जे लाइ माना हुन में मायूसी पैदा थी। न, ग़लति थियो। आई एम एडिंग दैट के हिकिड़ा 2 लख माण्हू छॾे करे जेकॾहिं लीडरशिप अॻु में जामशोरे मौजूदु हुई त माण्हू मायूस थिया। ओके, असां कंटिन्यू कयूं था पंहिंजी ॻाल्हि खे। उहो एक्शन कमेटी जेका हुई उहो छड़ विछड़ लॻी पई, हाणे असांखे नज़र अचे पई। ऐं ताज़ो तव्हांजी जेका पार्टी जी क़यादत में रहबर कमेटी खे बहाल कयो वियो या उन इताद खे बहाल कयो वियो, सो उन जा कहिड़ा मक़सद आहिनि तव्हांजी नज़र में ॿुधायो। एक्शन कमेटीअ खे लीड करे थी SUP। सही। हाणे SUP जा पंहिंजा मसइला आहिनि, कॾहिं उहे उन्हनि खे खणी अॻिते ईंदा आहिनि, कॾहिं वरी उनखे पोइते खणी हलिया वेंदा आहिनि। हींअर त वेझड़ाईअ में असां कोशिशि कई त सिंध एक्शन कमेटी फ़ाल थिए, त असांखे अणसदी तरह शायदि इहो फीडबैक आयो त असांजा क़ौम परस्त दोस्त इलेक्शन जी सियासत में मसरूफ़ आहिनि या उन वक़्तु अञा मसरूफ़ न हुआ, पर हुनजी इलेक्शन जी फ्यूचर इलेक्शन जा जेके मामला हुआ उनजे करे हुननि एक्शन कमेटी खे अहमियत कोन ॾिनी। ऐं आउं उहो चवण में का बि महसूसु कोन थो करियां त एक्शन कमेटी
खे लीड कंदड़ असांजा क़ाबिल एतिराम दोस्त जेके आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ीअ ते उनखे एक्टिव कंदा आहिनि, वरी पंहिंजी मर्ज़ीअ ते उनखे डीएक्टिव करे छॾींदा आहिनि। सही। असांजी उमेदुनि जो मर्कज़ एक्शन कमेटी कल्ह बि हुई, अॼु बि आहे, मुस्तक़बिल में बि हूंदी। असीं चाहींदासीं त एक्शन कमेटी सिंध जे लाइ हिकिड़ो बहितरीनु रोल प्ले करे, उहो सभिनी आज़ादी पसंदि, पार्लियामानी ऐं सभिनी क़ौम परस्तनि ऐं सञावंदुरनि जो गॾियल प्लेटफॉर्म आहे। जेसि ताईं तालुक़ु आहे GFN रहबर कमेटी जो, त उहो ठेठि नज़रियाती इतिहाद आहे। उहो साईं GMC जे फॉलोवरनि जो, अदम तशदुद जी साफ़त कंदड़नि जो इतिहाद आहे। उहो इतिहाद असां इन करे ज़रूरी सम्झियोसीं त सिंध में साईं GMC जे फ़िक्र तहत कमु कंदड़ धुरीनि ते तमामु घणा एतिराज़ात आहिनि, इल्ज़ाम बि आहिनि, एतिराज़ बि आहिनि। चयो थो वञे त ॻाढ़े झंडे वारा गॾिजनि नथा, जेको सुवाल पंहिंजी जॻह ते अहमियत वारो आहे। सही। तव्हां जहिड़ा जेके बि दोस्त मीडिया पर्सन, सहाफ़ी, कचहरियुनि में सॼी सिंध में असां खां सुवाल कंदा रहिया आहिनि त बाबा ॻाढ़ो झंडो साॻियो आहे त गॾिजो छो नथा। असां हिकिड़ी कोशिशि कई आहे त फ़िलहालु इतिहाद जी शिकिल में गॾिजूं। जॾहिं असां मेच्योर हिक ॿिए सां अंडरस्टैंडिंग पैदा कंदासीं ऐं असां में बहितरी ईंदी, असां हिक ॿिए खे सम्झी सघंदासीं, जो दूरियूं रहियूं आहिनि घणियूं। बिल्कुलु बिल्कुलु। जॾहिं असां वेझा ईंदासीं त इन में असां अॻिते हली अञा बहितर शइ ठाहींदासीं, बहितर शइ जेका इन खां वधीक बहितर हूंदी। सही। इन में एडिड मुंहिंजो क्वेश्चन आहे, जेको क़ौम जो सभिनी जो क्वेश्चन, माना जेको शागिर्द उन जो क्वेश्चन आहे त हेतिरियूं जमायतूं जेको तव्हां ॿुधाए पिया त माना GSM माज़ आहे, ईअं तव्हां ॾिसंदो त GSM जा मुख़्तलिफ़ धुरा आहिनि। जॾहिं फ़िक्र हिकिड़ो आहे, झंडो हिकिड़ो आहे, नज़रियो साईं GMC जा किताब हिकिड़ा आहिनि, पोइ तव्हां उन में छो नथा माना पाण में गॾिजनि त छा हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी छो नथी बणिजी सघे? हिकिड़ी पार्टी ठाहिण जो तजुर्बो 1995 में थियो, जॾहिं जस्कम ठही। उनखां अॻु में सिंध में साईं GMC जी वफ़ात थी, ॿ पार्टियूं हुयूं, GSM महाज़ ऐं GSM तहरीक। GSM महाज़ खे अब्दुल वाहिद आरिसर साहब ऐं उन सां ॿिया साथी हुआ जेके उनखे हलाइनि पिया, ऐं GSM तहरीक खे मोहतरम बशीर ख़ान कुरैशी साहब, गुल मोहम्मद जखराणी ऐं ॿी जेका क़यादत हुई। पोइ साईं जी वफ़ात खां पोइ मर्ज थियो, 1995 में जस्कम ठहियो। असां इहो तजुर्बो बि कयो, गॾियल जस्कम ठाहिण वारो तजुर्बो बि थियो। हिकिड़ी पार्टी ठही, उहा पार्टी बि अॻिते हली टुटी वई। उनजे टुटण जा जेके सबब आहिनि, उहो हिकिड़ो डिघो बहस आहे। उहिदनि जा मसइला, हिकिड़ो मसइलो इहो बि हो, पर उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके से एलिमेंट उन में शामिल आहिनि। मिसाल, हिकिड़ो त क़ाबिज़ रियासत जी हमेशह कोशिशि रहंदी आहे त पंहिंजे मुख़ालिफ़ क़ुवतूं जेके उन उन में ॾुफेड़ पैदा करे। हिकिड़ो उन्हनि ॾुफेड़ पैदा कयो, पेड वर्कर पैदा कया, पंहिंजा माण्हू उन में पैदा कया, हिकिड़ो इहो सबबु हो। ॿियो सबबु इहो त हिकिड़नि माण्हुनि खे गोरीला वारफेयर जो शौक़ु जाॻियो। हिन वक़्तु उहे जेके माण्हू चवनि पिया त असीं हिन मुल्क बचाइण लाइ दुआगू आहियूं ऐं दुआउनि जा दर खोले वेठा आहिनि, इहे ई माण्हू उन वक़्तु मज़ामती जदोजहद जा सरवाण थी तारीख़ मां निकिता। सही। ऐं इहो रेशो जेको आहे मज़ामती जदोजहद वारो, उहो दौरे हाज़िर ताईं कंहिं न कंहिं शिकिल में हलंदो रहियो आहे। ॿियो सबबु इहो हो जंहिंजे करे तोड़फोड़ थी। टियों सबबु इहो त हिकिड़ा उहे माण्हू हुआ जेके उन वक़्तु बि पार्लियामानी सियासत करणु पिया चाहिनि, उहे अलॻि थिया। हिकिड़ा उहे माण्हू हुआ जेके साईं GMC जेके रहबरी क़बूल न पिया कनि। साईं जो फ़िक्र रहबर आहे, पर साईं रहबर कोन्हे, इहो चई अलॻि थी विया। वतन दोस्त ॿियूं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं पार्टियूं पंहिंजूं वञी ठाहियूं। त इहे हिकिड़ा सबबु हुआ त क़ौमी महाज़ बि जेको आहे उहो अॻिते हली 2000 ताईं, 98 में ठहियो, 2000 खां टुटणु शुरू थियो, 2006 ताईं जॾहिं आख़िरी भेरो आरिसर साहब वारा अलॻि थिया। जी जी जी। त हिकिड़ो तजुर्बो थियो। उन खां पोइ बशीर ख़ान दुनिया में न रहियो, आरिसर साहब दुनिया में न रहियो, घणा दोस्त GSM तहरीक छॾे विया, घणा दोस्त मुख़्तलिफ़ नारा हणी अलॻि नमूने सां पंहिंजी सियासत खणी ॿिए पासे हलिया विया, मुल्क खां हलिया विया ॿाहिरि। रहियल जेके दोस्त आहिनि उन्हनि, आउं सम्झां थो त कमज़ोरियूं उन्हनि में आहिनि, ग़लतियूं उन्हनि ज़रूरु कयूं आहिनि सभिनी, असां समेत। पर जेका वेझड़ाई में असां कोशिशि कई आहे, या दिलिजाए थो ॾियां सभिनी दोस्तनि खे, कारकुननि खे, सवाल कंदड़नि खे, शागिर्दनि खे, त तव्हां यकीन रखो त असीं हिन मामले में ॾाढा मुख़लिस आहियूं हिन दफ़े। त जेका हाणे असां हीअ जोड़जक कई आहे GFN रहबर कमेटीअ जी, उहो असां इन ई इरादे, इन नियत सां कई आहे त इहे जेके धड़ाबंदियूं आहिनि ख़तमु थियणु खपनि। हा, हिकिड़ी पार्टी में पार्लियामानी सियासत थी सघे थी, मज़ामती दुनिया पूरी में क़ौमी तहरीक़ूं ईअं रहियूं आहिनि, सो थी सघे थी। न, असांखे ॾिसो, असां हाणे बदिलजंदड़ हालतुनि में पाण खे बदिलायूं। बिल्कुलु असां सॼी क़ौम जो हर बाशऊर फ़र्द पाण खे तब्दील करे, असां बि उन में असांजे मथां ज़िम्मेदारियूं आयद थियनि थियूं त असां पाण खे तब्दील करियूं, दौर सां मुकाफ़त पैदा करियूं। दौर सां मुताबिक़त पैदा न कंदासीं त असीं फ़ना थी वेंदासीं। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि अॻु में वाज़े करे चुका हो, पर मुंहिंजो वरी बि ज़हन में क्वेश्चन उथे थो पियो। मिसाल जे तौर ते मज़ामत बनाए करणी, जेको हू जिंहिं कई 1998 में 99 में अलॻि थिया,
या जिन 2014 में कई उहो बि पासो साईं जीएम साहिब जी फ़िक्र सां रिलेटेड न आहे, माना अदम तशद्दुद जो फ़िक्र आहे, सिधी सही ॻाल्हि आहे, नॉन वायलेंट पॉलिटिक्स। तव्हां चओ था पार्लियामेंटी सियासत बनाए करणी, पोइ माना वरी उहो ॻाल्हि त पोइ तव्हां वटि स्पेस केतिरो थो बचे सियासत करण जो? ॾिसो, आज़ादी जी या इनकलाब जी जदोजहद जा सभु रस्ता मुक़दस आहिनि, ख़राबु रस्तो को बि कोन्हे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, वोट सॼी दुनिया में मुरवज सियासत जो हिकिड़ो बहितरीनु ज़रियो आहे। पार्लियामेंटी मोर्चे जे ज़रिए क़ौमूं जेको आहे उहे पंहिंजा हक़ नतीजा वठंदियूं आहिनि। अफ्रीका में ईअं, पर मुंहिंजो उते इख़्तिलाफ़ु इहो आहे त हिन मुल्क जे निज़ाम जे अंदरि इलेक्शन फेयर एंड फ्री इलेक्शन जो माहौल पैदा ई नथो थिए। इलेक्शनूं सभु इंजीनियर्ड आहिनि। चूंडूं जेके बि थियनि थियूं मुल्क में, सवाइ 1970 जी इलेक्शन में जंहिंमें नतीजा तब्दील कया विया, क़बूल न कया विया बंगालियुनि जा, उन खां सवाइ जेके बि इलेक्शनूं थियूं आहिनि उहे सभु इलेक्शनूं रबड़ स्टैम्प आहिनि। सभु इलेक्शनूं नतीजा तय थियल इलेक्शनूं थियूं आहिनि। त अॼु ॾींहं ताईं उहो साॻी एक्सरसाइज़ वर्जाई पई वञे। हिन वक़्तु जॾहिं असांजे मुल्क हिन रियासत में हिकु भेरो 2024 में चूंडूं पियूं थियनि, त तव्हां ॾिसो मर्कज़ में नवाज़ शरीफ़ खे ॼण अणसिधी तरह वज़ीर आज़म करे क़बूल कयो वियो आहे। सिंध हिकु भेरो ॿीहर आसिफ़ ज़रदारी जे झोली में विझण जे लाइ मुख़्तलिफ़ टैक्ट्स इस्तेमालु पिया थियनि। ईअं सॼो मुल्क जी इलेक्शन नज़र पई असांखे अचे छा थियण वारो आहे, असां तजुर्बो करे सघूं था। तंहिं करे असीं था चऊं त इलेक्शन में एस्टेब्लिशमेंट जी मुदाख़लत जेसिताईं हूंदी, इलेक्शन जा नतीजा जेको आहे उहे मनपसंदि ईंदा रहंदा, त तब्दीली न ईंदी आहे। नंबर ॿ त जेका गोरिला वारफेयर या जेका मिलिटेंट स्ट्रगल आहे उहा सॼी दुनिया में थी आहे, बराबरि थी आहे। ईअं न आहे कोन थी आहे, सॼी दुनिया में थी आहे। पर उनजा बि हिकिड़ा मोल मता, हिकिड़ा तरीक़ा, हिकिड़ी इख़्लाक़ियात हुनजी दुनिया में रही आहे। ई न आहे थी जहिड़ी हिते मश्करी त कोन थी आहे न, जीअं टुश टुश मश्करी, असीं पंहिंजो लास करियूं ऐं दुश्मन खे को नुक़सान ई न पहुचे। हिकिड़ो माण्हू वञे अचे त विड़ी थो अचां पूरी। ठीकु आहे, असांजो केॾो नुक़सानु थियो आहे। केतिरा असांजा नौजवान वीचारा जेके असांजा कॉम्पिटेड माण्हू, तव्हांजी उमिरि जा ऐं बहितरीनु नौजवान जेके जिन वटि तमामु घणो स्पिरिट हो, उहे माण्हू असीं किथां आणींदासीं? ऐं साईं जीएम सैयद जी आऊं बिल्कुलु क्लियर आहियां हिन ॻाल्हि ते त साईं जीएम सैयद अदम तशद्दुद जो अलमबरदार आहे। तव्हां हुनजी तशरीहूं खोड़ करियो भेड़े जे हिसाब सां करे सघो था। हिकिड़ा माण्हू साईं खे कम्युनिस्ट सम्झंदा आहिनि, ॿिया माण्हू साईं खे मज़हबी माण्हू सम्झंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू साईं खे सूफ़ी था चवनि। हर वॾे माण्हू ऐं जीनियस जे बारे में मुख़्तलिफ़ तशरीहूं थींदियूं आहिनि, उहे साईं जे बारे में बि थी सघंदियूं, पर लबे लिबाब साईं जो, साईं जी लिखणी जो, साईं जे नुक़्ते नज़र जो त वाज़े हो त बाबा आऊं अदम तशद्दुद जो दाई आहियां। त मक़सदु इहो आहे, जदोजहद जो तरीक़ो ख़राबु को बि न आहे हफ़ीज़, पर वक़्तु हालतुनि सां मुताबिक़त केतिरी थो रखे, उनखे अवाम जी हिमायत केतिरी आहे, असीं संजीदा केतिरा आहियूं। सही आहे, तव्हांखे वञिणो आहे, तव्हां वक़्तु ॾिनो, वॾी महिरबानी। आख़िरी मुंहिंजो सुवालु आहे त 2024 जूं चूंडूं अचनि पियूं ऐं उन खां पोइ ही मुश्किल दौर आहे जंहिंमें दारी आबादकारी जा मसइला आहिनि, जेका इहे आबादकारी जा मनसूबा आहिनि, DHA या पंहिंजो बैरियर टाउन है, या हर ॻोठ में हर ज़िले में ईअं थिए थो पियो, इहे मसइला आहिनि। जबुर आहे, क़ौमी जबुर आहे, शागिर्दनि जा इशूज़ आहिनि। तव्हां मुस्तक़बिल कीअं था ॾिसो सिंध जो, ऐं मुस्तक़बिल जे लाइ तव्हां वटि तव्हांजे ख़्याल में कहिड़ो लाइअमल हुअणु घुरिजे? आऊं सिंधी ॿारनि जे रोशन मुस्तक़बिल मां पुरमीद आहियां। असां बहसियत सियासी कारकुन पंहिंजी ज़िंदगी जो जेतिरो सो गुज़ारियो आहे, नाउमेदी जेका आहे उहा सियासत में ऐं या तारीख़ जे तनाज़ुर में नाउमेदी नाक़ाबिल तलाफ़ी हिकिड़ो अमल आहे। उहो आउं सम्झां थो त असां नाउमेद न आहियूं, पर प्रैक्टिकल हक़ीक़तूं हिकिड़ियूं आहिनि, तस्वराती ॿियूं आहिनि। प्रैक्टिकल हक़ीक़त इहा आहे त हिन रियासत जे अंदरि असीं हर आए ॾींहुं जेको आहे उहो दीवार सां लॻंदा पिया वञूं। असांजा समूरा हक़ वास्ता ख़तमु कया विया आहिनि पंहिंजे वतन तां। डेमोग्राफी ख़तरे में, ज़मीनुनि जी जीअं हाणे फ़ौज खे 55,000 एकड़ ज़मीन ॾिनी वई आहे, उहा 13 लख एकड़ ताईं ॾिनी वेंदी, वधाई वेंदी उन जो दाइरो। तेल गैस कोयले जूं सभु ज़ख़ीरा ऐं वसाइल पंजाब खे लिखी पढ़ी ॾिना विया आहिनि। समुंड जी सॼी पैदावार पंजाब खे लिखी पढ़ी ॾिनी वई आहे। कराची सॼो पोर्ट पंजाब खे, UAE खे, सऊदी अरब खे, दुनिया खे विकियो वियो आहे। हीउ जेको हाणे ग्रीन पाकिस्तान ऐं जेके मनसूबा हाणे नवां आया आहिनि, उन में सिंध जी ज़मीन वेंदी, सिंधी माण्हुनि जे पेरनि जे हेठां धरती निकिरंदी। तंहिं करे सिंध खे चैलेंज तमामु वॾा आहिनि। इन्हनि मां चैलेंजनि मां निकिरण जे लाइ जेको रस्तो आहे उहो साईं जीएम सैयद जो पैगाम आहे। साईं जीएम सैयद जो अदम तशद्दुद वारो रस्तो अवामी सियासी जदोजहद, मोबिलाइज़ेशन, तनज़ीम साज़ी ऐं सरगर्म अमल ऐं माण्हुनि ताईं वञणु। असां माण्हुनि ताईं असांजी कंहिं तहरीक या असां माण्हुनि ताईं सही अप्रोच ई कान कई आहे।
इहो ई सबबु आहे जो असांजे माण्हुनि जे विच ते ख़ाल आहे। माण्हू असांजी जज़्बाती तरह सां गॾु आहिनि, अमली तरह न आहिनि। लेकिन आउं सम्झां थो त असां जीअं सिंध महाज़ ख़ासि तौर ते या रहबर कमेटी असांजो इहो फ़ैसिलो बि आहे ऐं असांजी रथाबंदी बि आहे, हिकमत अमली बि आहे त असां सिंधी माण्हुनि जे अमली तरह वेंदासीं। अॻे चयो वेंदो बाबा घर घर पैगाम पहुचाईंदासीं, उहा ॻाल्हि फ़क़ति लफ़्ज़नि जी हद ताईं हूंदी हुई। असां हिन भेरे अमली तरह बि ईअं करियूं पिया, जेतिरी बि असांजी वुसत आहे। ॻोठनि में वञूं था, शहरनि में वञूं था, आम माण्हुनि सां कम्यूनिकेट आहियूं, शाइरनि अदीबनि साफ़िन पढ़ियल लिखियल माण्हुनि सां सभिनी सां कम्यूनिकेट आहियूं असां, त जीअं असां हिकिड़ी बहितरीनु तनज़ीम ॾियूं। जेसीं असां बहितरीनु अवामी ऐं क़ौमी सभु तव्हांजा सवाल जा जवाब तनज़ीम ॾींदी। इलेक्शनी सियासत मिसाल जे करे सुबुह जो इलेक्शनी सियासत बहितर बि थिए थी त उन में नतीजा तनज़ीम वठंदी। रोड पॉलिटिक्स तनज़ीम कंदी, अवाम खे मोबिलाइज़ तनज़ीम कंदी, रियासत खे काउंटर तनज़ीम कंदी, दुनिया जी तवजो तनज़ीम छिकाईंदी, जंहिंजो मिसाल इंटरनेशनल कांग्रेस आहे, अवामी लीग आहे। बलोचनि जी जदोजहद ॾिसो कीअं मैच्योर थी आई आहे। सिंधी क़ौम परस्ती जदोजहद असांजी अञा मैच्योर न थी सघी आहे। उहा अवाम में पंहिंजूं पाड़ूं अञा पुख़्तियूं न करे। बलूचिस्तान जी जदोजहद खां वधीक सियासी तौर ते शऊर सिंध में मौजूदु आहे। वधीक आहे, सही आहे। हू त ठीकु आहे, हिकिड़ी मिलिटेंट सियासत कनि था ऐं रियासत सां रियासत जी ॿियो हुननि पाण खे दुनिया सां कनेक्ट कयो आहे। उन जा ॿिया रीज़न मुस्बत हुननि पॉलिटिकल रीज़न उहो ठीकु आहे, पर ॾिसो न, पर हुननि पाण खे मुस्बत बि कयो आहे। हुननि पंहिंजा टूल सियासत जा सुठा इस्तेमालु बि कया आहिनि ऐं हू मुस्तक़िल बुनियादनि ते तनज़ीम साज़ी जो ॼार विछाईंदा रहिया आहिनि ऐं हू ॻोठनि ॿहिराणी जबलनि में रहनि था, उते बि रही करे बि हुननि जे विच ते हिकिड़ो पाण में ॻंढापो बि आहे। ऐं हू जेके सोशल मीडिया जा टूल आहिनि, ऐं तव्हांजो सुवाल त न आहे, पर इन सां कनेक्ट ॻाल्हि कंदुसि त असांजी त सोशल मीडिया जो घणे में घणो वापो ऐं इस्तेमालु गैर ज़रूरी आहे। तव्हांजी कंहिं बि पॉलिटिकल पार्टी में सोशल मीडिया टीम आहे? असांजी जीअं समाज में आहे। असांजी जिसम मीडिया सेल 2 हले थो, जिसम मीडिया सेल 1 बंदि करे छॾियो, मथां खां बंदि कयो हुयो। जिसम मीडिया सेल 2 हले थो, तव्हांखे सलाह बि ॾींदुसि तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए नौजवान उनखे वॉच कनि। उन ते सॼियूं सरगर्मियूं, लेक्चर, तक़रीरूं, गुफ़्तगू सभु कुझु अचे थो। उन खां अलावा बि असांजी टीम आहे जेका मीडिया खे फॉलोअप करे थी। पर ऐं तसली बख़्श कारकर्दगी न आहे। ऐं चवां थो त असां वटि अञा खोट आहे। मीडिया जो पासो कमज़ोर आहे ऐं अवामी राब्ता मुहिम जो पासो कमज़ोर आहे। अदीबनि, सहाफ़ियुनि, शाइरनि ऐं समाज जे पढ़ियल लिखियल माण्हुनि सां कनेक्शन कमज़ोर आहे। औरतुनि सां कोन्हे, दुनिया सां सफ़ारतकारी कमज़ोर आहे। औरतुनि सां कनेक्शन कमज़ोर आहे। बिल्कुलु इश्यूज़ आहिनि। औरतुनि सां कमज़ोर आहे असांजो पासो। शागिर्दनि सां असांजी कम्युनिकेशन गैप आहे असांजो। ऐं वरी इहा ॻाल्हि कंदुसि, तव्हांखे बि चवंदुसि त हिकिड़ियूं ज़िमेदारियूं असांखे अदा करणियूं आहिनि। बहितर तनज़ीम, बहितर अवामी मज़ामत, पर उन में तमामु सभिनी माण्हुनि खे, नौजवाननि खे रोल प्ले करणु खपे। हिकिड़ो त इहो जेको तव्हां इंडस डायलॉग जहिड़ा प्रोग्राम करियो पिया, उन जे ज़रिए जेका अवेयरनेस पैदा करियो पिया ऐं ॾाढी सुठी कोशिशि आहे। आई एप्रिशिएट यू। ऐं ॿी ॻाल्हि इहा तव्हांखे कंदुसि त तव्हां नौजवाननि खे क़ौमी तहरीक सां ऐं सिंध सां जोड़ण में पंहिंजो रोल प्ले करियो, त जीअं असां हिकिड़ी बहितरीनु जेका आहे उहा सियासी हिकमत अमली सां ऐं गॾियल जदोजहद सां ई नतीजे जी तरफ़ वधूं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां इंडस डायलॉग खे टाइम ॾिनो ऐं इनशाला जेको बि हर कंहिंजो कमु आहे उहो कंदो रहंदो त नतीजा ज़रूरु मिलंदा। ऐं आख़िर में हिकु दफ़ो वरी बि जेको आहे सच पुछो त मंसूर कलवड़ खे ऐं तव्हांखे हफ़ीज़ इन ॻाल्हि ते शाबाश ॾियां थो त वसीलनि जी 68 जे दौर में शागिर्द जेके यूनिवर्सिटी जे ख़र्चनि में ई पूरा आहिनि ऐं वसीलनि जी खोट आहे। अञा घुर्बल जेको आहे उहे असां वटि उहो ई कोन्हे। सामान जेको चइबो आहे सामान ई असां वटि घुर्बल कोन्हे। पर तव्हां एतिरनि हालतुनि में, ॾुखियुनि हालतुनि में बि पाण वटि ॻाल्हि आहे। हा, ॻाल्हि आहे। तव्हां ॾियो ॿारियो आहे। उहो कोन लतीफ़ साईं चयो आहे त ॾोर जो ॾियो हथु करे, ॾोर में ॾियां धार, कोड़े लख हज़ार ऊंधा ई अंधा कया। तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। दोस्तो, ही साईं नवाज़ शाह भाॾाई जो तव्हां ॾाढो तज्ज़ियाती ऐं फ़िक्री ॻाल्हि ॿोल ॿुधी। उहे सवाल जेके तव्हांजा सवाल हुया ऐं मूं ॿुधा, साईं खे ख़बर न आहे कीअं लॻा। सो उन में पंहिंजो मौक़ुफ़ रखियो। साईं उमेदु कयूं था तव्हांखे ही प्रोग्राम ॾाढो पसंदि ईंदो ऐं हिन में जेके बि तव्हांजा रिलेटेड क्वेश्चन हुजनि तव्हां रखे सघो था असांजे व्हाट्सअप जे थ्रू, ईमेल जे थ्रू या मुख़्तलिफ़ ज़रियनि ॾाढो। सो साईं खां जेकॾहिं मुस्तक़बिल में टाइम मिलियो त उहे तव्हांजे सवालनि ॾाढो वरी बि अचिबो। सो सदाईं गॾु सर, वॾी महिरबानी। थैंक यू।